सिंध जी धरती ते जिथे इल्मु इश्क ऐं दानाई जा ॾिया ॿरंदा हुजनि, उते ॿ वॾा नाला आहिनि। हिकु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, इल्मु ऐं इश्क जो समुंड। ॿियो वतायो फ़क़ीर, सादगी में लिकल अक़ल जो बादशाह। हिकु ॾींहुं वतायो फ़क़ीर भिट शाह जी दरगाह ते पहुतो। सादा कपिड़ा, मिटी भरियल पेर, पर चेहरे ते अजीब मुर्क। शाह साहिब वताये खे ॾिसी फरमायो, शाह वताया, ॿुधाए माण्हू अक़ल सां वॾो थिए थो या ॻाल्हियुनि सां? वतायो फ़क़ीर थोरो सोचियो, पोइ खिली चयईं, साईं, जे ॻाल्हियुनि सां वॾो थिए हा त काऊं सभ खां वॾो आलिम हुजे हा। शाह लतीफ़ मुर्की पियो। शाह साहिब ॿीहर सवाल कयो, वताया, तूं फ़क़ीर आहीं, तो वटि कुझु बि नाहे, पोइ बि एतिरो ख़ुशि छो आहीं? वतायो फ़क़ीर वाराणियो, साईं, जिन वटि ख़्वाहिशतूं घटि हूंदियूं आहिनि, तिन वटि ग़म बि घटि हूंदा आहिनि। शाह साहिब ख़ुशि थी फरमायो, वताया, हीअ त वॾी ॻाल्हि कई अथई। वतायो फ़क़ीर खिली चयईं, साईं, वॾी ॻाल्हि न, पर सची ॻाल्हि आहे। उन महिल दरगाह ते कुझु माण्हू अची हिक ॿिए सां झेड़ो करणु लॻा। शाह लतीफ़ वताये ॾांहुं ॾिठो ऐं चयईं, वताया, हिननि जो फ़ैसिलो कर। वतायो फ़क़ीर अॻिते वधी चयईं, जेको सभ खां वधीक ॻाल्हाईंदो सो ग़लति, ऐं जेको ख़ामोश आहे सो समझदार आहे। ॿई माण्हू शर्मिंदा थी ख़ामोश थी विया। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मुर्की फरमायो, वताया, तुंहिंजी सादगी में वॾी दानाई आहे। वतायो फ़क़ीर हथ ॿधी चयईं, साईं, दानाई न हुजे हा त फ़क़ीर छा कम साईं, दानाई न हुजे हा त फ़क़ीरी छा कम जी। दोस्तो, हीअ हुई अॼु जी असांजी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई वतायो फ़क़ीर जी कहाणी। उमेद कयूं था तव्हांखे पसंदि आई हूंदी। जे वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो, ऐं जेकॾहिं चैनल ते नया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारंदा। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।